खैरपुर में ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं त बबलो बाईपास से ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब नींगर फौत थी वियो आहे, जड॒हिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबब नींगर अयान अली फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौती नींगर जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया खैरपुर में बबलो बाईपास से ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब नींगर फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर में KTN न्यूज़ जे रिपोर्टर खान मोहम्मद खां। जी खान मोहम्मद, अपडेट कजो, हादसे में नींगर फौत थी वियो आहे, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खैरपुर में जो बबलो बाईपास से तेज रफ्तार ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब एक मासूम ॿारड़ो फौत थी वियो आहे, जंहिं त 2 ॼणा जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। तेज रफ्तार ट्रालर की टक्कर में 13 साला मासूम नींगर अयान अली शाह थॾे ते फौत थी वियो, जॾहिं त कमर अब्बास ऐं मिसमात गुल ज़हरा ज़ख़्मी थी पिया, जिन खे जेको आहे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहिड़े इतला ते बबलो पुलिस मौके ते पहुची जेको आहे मासूम नींगर ऐं ज़ख़्मनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल करायो आहे, जॾहिं त पुलिस ट्रक ड्राइवर समेत जेको आहे ट्रालर खे पंहिंजे हिरासत में वठी छॾियो आहे ऐं ट्रक ड्राइवर खे लॉकअप करे छॾियो आहे। ही जेके फौती ऐं ज़ख़्मी आहिनि इहे लुकमान मोहल्ले जा रहवासी हुआ ऐं सखर कंहिं कम सांगे जेका मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ त अहिड़ो हादसो जेको आहे पेश आयो आहे, जंहिंमें नींगर फौत थी वियो आहे ऐं ज़ाल मुड़ुस जेके ज़ख़्मी आहिनि। जी खान मोहम्मद, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, खान मोहम्मद असांखे अपडेट करे रहियो हो। बबलो बाईपास ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर लगण सबब नींगर फौत थी वियो आहे, जॾहिं त औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबब नींगर अयान अली फौत थी वियो ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु ॿी ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं खैरपुर में त पुलिस कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन कंदे 14 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान ॾोहारियुनि जे सहूलियतकारनि समेत 14 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया खैरपुर में पुलिस कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन कंदे 14 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान ॾोहारियुनि जे सहूलियतकारनि समेत 14 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर में KTN न्यूज़ रिपोर्टर खादिम जोड़ेजो खां। जी खादिम, अपडेट कजो। बिल्कुल, खैरपुर पुलिस पारां कच्चे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोम्बिंग ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जे सहूलियतकारनि समेत 14 ॼणनि खे हिरासत में वरितो वियो आहे। उन हवाले सां खैरपुर पुलिस कोम्बिंग ऑपरेशन जेको आगड़ा इकनॉमिक ज़ोन बहारो महबूब कलोड़ो ऐं कचे जे ॿियनि थाणनि जे एहलकारनि बि हिसो वरितो आहे। सर्चिंग में जेको SSP जो चवणु आहे त सर्चिंग ऑपरेशन करण जा मक़सद आहिनि त अमन अमान बरक़रार अची वञे ऐं जेके माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि खां पुछा कई पई वञे ऐं ॾोहारियुनि ताईं पहुचण जो जेको आहे बहितरीन इहो ज़रियो आहे। हुन चयो त पुलिस खे अहकामात ॾिना विया आहिनि त जेके समाजी बुरायूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि सख़्तु जेको आहे सो क्रैकडाउन कयो वञे त जीअं अमन अमान जी सूरत हाल ऐं समाजी बुरायुनि जो ख़ात्मो अचे थी। खादिम जोड़े जो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।